राजू खनानी में आबादगारनि जो पाणी खोट ऐं पाणी जे गैर मुनसिफ़ाणे विर्छ ख़िलाफ़ मातली तलहार रोड ते एहतजाज ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। सुल्तानी वाह ऐं उन मां निकिरंदड़ शाख़नि में पाणी जी मुसलसल खोट ऐं पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ ख़िलाफ़ वॾे अंग में आबादगारनि मातली तलहार रोड ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड बंदि करे छॾियो। इन मौक़े ते आबादगार अॻुवाणनि आशिक़ टालपुर, हनीफ़ निज़ामाणी, दानियाल टालपुर ऐं ॿिनि चयो त हाणे पाणी हुअण बावजूदि आपाशी खाते जा कामोरा हथरादू पाणी खोट पैदा करे आबादगारनि खे नुक़सान ॾेई रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त आपाशी खाते जे अमलदारनि पारां पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ सबबि सुल्तानी वाह में वॾे वक़्त खां पाणी जी हथरादू खोट पैदा थियल आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त जेसिताईं पाणी जी हथरादू खोट ख़तमु करे आबादगारनि खे पाणी न ॾिनो वियो, एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। ॿिए पासे आबादगारनि पारां सुल्तानी वाह पुल मथां धरणो हणण सबबि मातली तलहार ॾे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं माण्हू निट हण उस में रोड खुलण जो इंतज़ार कंदा रहिया। अमानुल्लाह निज़ामाणी, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, राजू खनानी।